नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत पारां मौजूदा पीर पागारे सईद सबतुल्ला शाह राशिदी जे 62वीं सालगिरह मल्हाई वई। सालगिरह जो केक सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे सेक्रेटरी हाजी शाद राजड़, उस्ताद मोहम्मद जुमन कुंबर, समाजी अॻवान मोहम्मद मलूक दर्स ऐं ॿिनि गॾिजी कटियो। सालगिरह जे मौक़े ते मोहम्मद जुमन कुंबर, हाजी शाद, मलूक दर्स ऐं ॿिनि चयो पीर पागारे खानदान सदाई मुल्क जी ख़िदमत कई आहे। जमायत जा मुजाहिद सरहदनि ते हिफ़ाज़तनि लाइ हर वक़्तु मौजूदु हुजंदा। सालगिरह जो मक़सदु उनजो पैगाम घर घर पहुचाइणु आहे। सालगिरह में ज़ाकिर शेर, मुमताज़ बोदा, अलैनो कुंबर, गुल भयो, अमीर बख्श, रमज़ान कसीम, ॿिनि शाइरनि, अदीबनि, कलमकारनि शिरकत कई। साईं ही जेका हुई मौजूदा पागारो साईं जेको सबतुल्ला शाह राशिदी सालिस पागारो उनजी जेका हुई 62वीं सालगिरह हुई सिंधी अदबी संगत शाह खिपरो में जेका सालगिरह भरपूर नमूने मल्हाई वई। ऐं साईं मौजूदा जेको आहे उनजो जमायत लाइ ऐं सॼो जेको असांजो अवाम आहे उन लाइ भलाई लाइ जेको मैसेज आहे उहो सभिनी खे ख़बर आहे। जेके बि हिते दोस्त साईं जी सालगिरह में शरीक थिया उन्हनि जी तमामु घणी महिरबानी। अदबी संगत खिपरो तरफ़ां जेको हुरन जे रुहानी पेशवा पीर सबतुल्ला शाह मरूफ राजा साईं जी जेका सालगिरह जो ॾियारो मल्हायो, 62 जनम सालगिरह जो ॾियारो, पागारा ख़ानदान जो जेके आहिनि उहे ख़िदमतूं आहिनि। जेको सूरे बादशाह वतन या कफ़न आज़ादी या मौत जो जेको नारो हुयो ऐं 1942 में हुन अंग्रेज़ साम्राज्य सां जेको हिनखे हितां धरती तां कढण में कामयाबु थियो ऐं उनखां बैदि में जेको 1947 में पाकिस्तान आज़ादु थियो ऐं 1952 में हिकु भेरो ॿीहर पागारा ख़ानदान जी जेका आहे उहा जेका आहे गादी बहाल थी ऐं पीर छटदणी बादशाह जेको अची गादी संभाली ऐं 1965 ऐं 71 में हुन जेको आहे पंहिंजे आर्मी सां गॾु पंहिंजी जमायत सां गॾु हुर मुजाहिदनि सां गॾु कुलो कुले में मिलाए जेको शाना बशाना जेको मुल्क जो दिफ़ा कयो ऐं मुल्क जे सलामती जे लाइ पागारा ख़ानदान पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, पंहिंजी जमायत जूं कुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेको मौजूदा पीर पागारो आहे उन बि जेको हींअर ताज़ो जेके पाकिस्तान में या सिंध में जेके वार थिया आहिनि त हू पंहिंजी जमायत सां गॾोगॾु मुल्क जे लाइ दिफ़ा जे लाइ पागारा ख़ानदान अॻे बि अॻु में हुयो ऐं इंशाअल्लाह ताला हाणे पागारा ख़ानदान पंहिंजूं कुर्बानियूं ॾींदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां सिंधी अदबी संगत या पीसन हज़रत पी साईं सबतुल्ला शाह जी 62 सालगिरह में केको कटियो मल्हाए पई वञे ऐं हमेशह लाइ पी साईं सरदार जेके बि गादियूं हमेशह लाइ जीअं पियूं अचनि त हमेशह लाइ फैज़ वारियूं आहिनि। हींअर असांजो मौजूदु पीर पागारो ऐं उन खां मथे फैज़ में ऐं पूरे जमायत पूरे हिंद सिंध में पागारा ख़ानदान जूं कुर्बानियूं आहिनि। अॼु बि असांजे मौजूदु गादा पी साईं पागारे जी करामत तव्हांजे दुनिया साम्हूं आहे ऐं अलाह कंदो इहे ॾींहं क़यामत ताईं मुर्शिद जी गादी शाद आबाद हूंदी ऐं इहे प्रोग्राम सालगिरह मुर्शिदनि जो असांजी हयाती आहे त असीं कंदा रहंदासीं ऐं सदाईं कंदा रहंदासीं। जेको सिंधी अदबी संगत जे तरफ़ां जेको हिते पीर साईं पागारा राजा साईं जी जिन जी 62 सालगिरह मल्हाई आहे, अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं न सिर्फ़ु रुॻो इहे प्रोग्राम थियणु खपनि पर उन्हनि जो जेको पैगाम आहे उहो असीं पंहिंजे जेको नए नसुल ताईं पहुचायूं त हुननि जेके कुर्बानियूं ॾेई ऐं पंहिंजे मुल्क खे जेको उन्हनि आज़ादु करायो ऐं मुल्क ऐं क़ौम जी जेके ख़िदमत कई आहे उनजो जेको पैगाम आहे असीं पंहिंजे नए नसुल खे ॿुधायूं ऐं असीं पाण बि हुन ते हलण जी कोशिशि करियूं ऐं इंशा अल्लाह ताला ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। ऐं सिंधी अदबी संगत ऐं उनजे उहिदेदारनि सभिनी खे मुबारकबाद चवां थो ऐं ख़ासि करे मीडिया खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं हिन प्रोग्राम में शिरकत कई। मौजूदा पीर पागारे जी 62 सालगिरह सां मल्हाई आहे। सॼी सिंध में जेके बि अक़ीदतमंद आहिनि, आशिक़ आहिनि, उन जा हुर आहिनि, उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ मेड़ाका कनि पिया, प्रोग्राम कनि पिया, सालगिरहूं तक़रीबूं कनि पिया। असां चाहियूं था त सिंध जा जेके क़ौमी हीरा आहिनि, सिंध जा अज़ीम इंसान जेके आहिनि, उन्हनि जूं सालगिरह तक़रीबूं थियनि, उन सां शामूं थियनि, अहिड़ा अज़ीम ॾियारा मल्हाए माण्हुनि जा मेड़ाका गॾु कराए साञा विंद ऐं अक़ीदतमंद ऐं उनजा आशिक़ गॾु थियनि ऐं उन ज़िंदगियुनि ते रोशनी विझनि। उन ई मुनासिबत खे साम्हूं रखंदे असां सिंधी अदबी संगत खिपरो तरफ़ां अॼु हुरन जे रुहानी पेशवा अला हज़रत पीर साईं पागारा जिन जी सालगिरह तक़रीब जे मल्हाई आहे ऐं उन में खिपरो जा साञे में दोस्त, अदब दोस्त, इल्मी ज़ौक़ रखंदड़ माण्हू, सहाफ़ी दोस्त प्रोग्राम में शिरकत कई आहे। असां चाहियूं था त सिंध जा अहिड़ा अज़ीम इंसान जेके आहिनि उन्हनि जूं वर्सियूं, उन्हनि जूं सालगिरहूं, उन्हनि जूं शामूं अहिड़ियूं तक़रीबूं थियणु घुरिजनि। इहा असां सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी कल्चर, रिवायत ऐं सकाफ़त रही आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।